दोस्तों हिकिड़े निक में हमरा रात जो ख़्वाब ॾिठो त मुंहिंजो सॼो कमरो मिठाई सां भरिजी वियो आहे। सॼी राति ख़्वाब में उहो मिठाई खाईंदो रहियो। सुबुह जो जॾहिं उनखे जाग थी त उन चयो त हाणे इहा एॾी मिठाई जेका आहे उहा ख़राबु थी वेंदी रखे रखे, मां हिकिड़ो ॼणो छा खाई सघंदुमि। वियो वञी मस्जिद में ऐलान कराईं त अॼु शाम जेका आहे मुंहिंजे घर सॼे ॻोठ वारनि जी दावत आहे। उनजी घरवारी ऐलान ॿुधो, हे जो जीअं घर मोटी आयो त उनजी घरवारीअ उन खां पुछो त मां हीअं मस्जिद में हाणे ऐलान ॿुधो अथमि त तो सॼे ॻोठ वारनि जी शाम दावत कई आहे, इहो कीअं? त उन चयो त ॻाल्हि इहा आहे त सॼी उमिरि असां ॻोठ वारनि जो खाधो आहे पए, इन्हनि सॼी उमिरि असांखे खारायो आहे पए, सो अलाह ॾिनो आहे हाणे त छो न असां इन्हनि जी दावत कयूं। घरवारी चयोसि त ॻाल्हि त तुंहिंजी ठीकु आहे, पर दावत में छा खाराईंदे? असांजे घर में त कुझु बि कोन्हे। जी हे कमरो जो सॼो मिठाई सां भरियो पियो आहे, इन कमरे मां ॻोठ वारनि खे मिठाई कढी खाराईंदासीं। ज़ाल चयोसि किथां जी मिठाई, ॻाल्हि कहिड़ी थो करे? त उन चयो त राति मां हीअं ख़्वाब में सॼी राति मिठाई खाधी आहे, पंहिंजो कमरो मिठाई सां भरियो पियो आहे। ज़ाल चयोसि वञी ॾिस त सही पहिरियां। वियो कमरे में, ॾिठसे त कारी वारा कख, मिठाई छा कुझु बि कोन्हे, को कमरो ख़ाली लॻो पियो आहे। ॾाढो अची हमरा परेशान थियो, चुपड़ी करे अची वेही रहियो त भेणा हाणे छा कजे, त बेइज़ती थींदी। पर ख़ैर घरवारी खे चईं त को मसइलो कोन्हे, तूं दस्तरख़्वान जेके आहिनि उहे विछाए छॾिजांइ शाम, बाक़ी मां मुंहुं ॾींदुमि। सो घरवारीअ छा कयो, जो शाम जो दस्तरख़्वान विछाईं, हे हमरा टुवाल खणी कुल्हे ते ऐं साबुण खणी ऐं कौरो खणी बीह रहियो, बदनो खणी बीह रहियो। जेको माण्हू अचे पियो, चौधरी साहिबु अचो, साईं फलाणा अचो, उन्हनि खे हथ धोराईंदो वञे, अंदरि माण्हू वञनि, वेहंदा वञनि। जॾहिं सॼो ॻोठु जमो थी वियो त ॻोठाणनि खे सभिनी खे विहारे ऐं मुखातिबु कयईं उन्हनि खे त साईं मुंहिंजो हाल क़िबला जेको हुयो उहो मां तव्हांजे लाइ इहो ई कयुमि, माना मां तव्हांखे हथ धोराए पियो सघां, सो हथ धोराए मानी वञी पंहिंजे घर खाओ। सो असांजा बि जेके हुकुमरान आहिनि उहे बि असांखे मिठाईअ जा वॾा वॾा ख़्वाब ॾेखारींदा आहिनि त तव्हां वटि लोड शेडिंग ख़तमु थींदी, महांगाई ख़तमु थींदी, दवाऊं मुफ़्त में मिलंदियूं, तव्हांजे मुहलनि जी सफ़ाई थींदी, ॻोठनि जी सफ़ाई थींदी, ॻोठनि जा रोड रस्ता तव्हांजा ठहंदा, अमुन अमान बहाल कंदासीं। हिन दफ़े वोट ॾियो, वोट वठी रवाना थी वेंदा आहिनि। उनखां पोइ कारी वारा कख, उहे असांजा ख़्वाब समूरा ईअं ई थी वेंदा आहिनि। पोइ आख़िर में अची चवंदा आहिनि हाणे मां त इहो ई करे सघां पियो तव्हांजे लाइ, हाणे ॿीहर वरी वोट ॾिजो त ॿीहर कुझु न कुझु कंदासीं। सो हिन भेरे ॿेली धरती वासियो जागो, हिमत ॾेखारियो। उमेदु आहे त असांजी अॼोकी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अॻिली वीडियो में वरी ॿीहर मिलंदासीं। उन वक़्त ताईं पंहिंजे दुआउनि में यादि रखिजो, पंहिंजे क़ादिर बख़्श कलोड़े खे मोकिलाणी कोन्हे, सदाईं गॾु ई गॾु। अल्लाह वाही।